जस्टिस रिटायर्ड मकबूल बाक़िर सिंध जो निगरान वॾो वज़ीर हूंदो। गवर्नर सिंध कामरान टिसूरी वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह ऐं मुख़ालिफ़ दुर्जी अॻवान राना अंसार तरफ़ां मोकिलियल समरी ते सही करे छॾी। गवर्नर हाउस जो चवणु आहे त गवर्नर कामरान टिसूरी आइन जे आर्टिकल 224(1) तहत जस्टिस रिटायर्ड मकबूल बाक़िर खे सिंध जो निगरान वॾो वज़ीर बणाइण जी मंज़ूरी ॾिनी। नामज़द निगरान वॾो वज़ीर सुभाणे पंहिंजे उहिदे जो कसम खणंदो। मुश्किल हालतुनि में अहम ज़िम्मेवारी मिली आहे। इलेक्शन कराइण इलेक्शन कमीशन जो कमु आहे। निगरान हुकूमत रुगो मुआवनत कंदी। कानून ऐं आइन जी बालादस्ती क़ाइम रखण लाइ किरदार अदा कंदो रहंदुसि। कोशिश हूंदी त माण्हुनि जा मसइला हल कया वञनि। सिंध जो नामज़द निगरान वॾो वज़ीर जस्टिस रिटायर्ड मकबूल बाक़िर। मुख़ालिफ़ धुर ऐं सिंध हुकूमत आइनी अंदाज़ सां निगरान वॾे वज़ीर जे नाले जो फ़ैसिलो कयो। मुख़्तलिफ़ नालनि ते गौर करण खां पोइ राना अंसार ऐं मुराद अली शाह जस्टिस रिटायर्ड मकबूल बाक़िर जे नाले ते इतफ़ाक़ कयो। उम्मीद आहे त आइन मूजिबि शफ़ाफ़ चूंडूं थींदियूं। मुर्तज़ा वहाब सखर में सीनियर सहाफ़ी जानमुन महर खे शहीद कयो वियो। बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह वाक़िए जो नोटिस वरितो। क़ातिलनि ख़िलाफ़ एक्शन थी रहियो आहे। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह शहीद सहाफ़ी जानमुन महर जे पोइणनि लाइ 1 करोड़ रुपयनि जो ऐलान कयो आहे। नासिर शाह निगरान वज़ीर आज़म अनवारुल हक ताकड़ पंहिंजे उहिदे जो कसम खणी वरितो। सदर आरिफ अलवी अनवारुल हक खां निगरान वज़ीर आज़म जे उहिदे जो कसम खणायो। तक़रीब में सियासी ऐं फ़ौजी क़यादत जी शिरकत। अॻूणे वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ खे अलविदाई गार्ड ऑफ ऑनर पेश। ज़िम्मेवारियूं संभालींदे ई निगरान वज़ीर आज़म तरफ़ां मुख़्तलिफ़ खातनि जी ब्रीफिंग तलब। सखर में हथियारबंद था शहीद सीनियर सहाफ़ी जानमुन महर चक में मिठी मां हवाले। जनाज़ी नमाज़ में सियासी समाजी अॻवाननि समेत सभी शहरनि जी शिरकत। वाक़िए ख़िलाफ़ मुख़्तलिफ़ शहरनि में एहतिजाजी मुज़ाहिरा। JWC बि अॼु सॼी सिंध में मुज़ाहिरनि जो ऐलान करे छॾियो। नवाबशाह वेझो खडर थाणे जी हद में मुसाफ़िर कोच कल्टी। ॿाड़ी समेत 2 ॼणा फौत। 15 मुसाफ़िर ज़ख़्मी। अस्पताल मुंतक़िल। पुलिस जो चवणु आहे त कोच पंजाब खां कराची वञी रही हुई। चीन पारां गवादर में चीनी इंजीनियरनि ते दहशतगर्द हमले जी मज़म्मत। चीनी पढ़ी वज़ा जे तर्जुमान जो चवणु आहे त पार्टी दोस्ती ऐं सीपे खे सबूताज़ करण जी कोशिश कामयाब न थींदी। चीन पाकिस्तान सां गॾिजी दहशतगर्दी जे ख़तरनि खे ॾियण लाइ मुंहुं ॾियण लाइ कमु करे रखंदो। पाकिस्तानी इख़्तियारियूं हमले जे ज़िम्मेवारनि खे कानून जे कठिन में आणनि। ऐं अमरीकी पढ़ी वज़ीर एंटोनी ब्लिंकन पारां पाकिस्तानी क़ौम खे जश्न आज़ादी जी मुबारक। अमरीकी हुकूमत तरफ़ां पाकिस्तानी अवाम लाइ नेक तमन्नाउनि जो इज़हार। पाकिस्तान सां 76 सालनि जी लाॻापनि खे क़दर जी निगाह सां ॾिसूं था। पाकिस्तान खे इक़्तिसादी कामयाबी जमहूरी उसूलनि जे अज़म कानून जी हुक्मरानी लाइ अमरीका जे मज़बूत हिमायत हासिल आहे। ॿिन्ही मुल्कनि जी शराकतदारी खे अॻिते वधाईंदा रहंदासीं।